अदाकारा मरियम नफ़ीस ताज़ो पाण खे इंस्टाग्राम ते अकेलाईअ में मुलाक़ात करण जी आछ ऐं वॾे मुआवज़े एवज़ बोल्ड कमु करण जी आछ कंदड़ माण्हुनि जा स्क्रीन शॉट शेयर कंदे स्टोरीज़ शेयर कयूं त माण्हुनि खे सम्झणु घुर्जे त अदाकाराऊं तवाइफ़ न आहिनि हूंदियूं। अदाकारा इंस्टाग्राम ते केतिरनि ई मैसेजिस जा स्क्रीन शॉट शेयर कया जिन में कुझु माण्हुनि खेसि अकेलाईअ में मिलण ते मुआवज़ो ॾियण त कुझु माण्हुनि वरी बोल्ड कमु करण जी आछ कई हुई। अदाकारा हिक शख़्स जे मैसेज जो स्क्रीन शॉट शेयर कयो जंहिंमें हुन ॼाणायल शख़्स जी सुञाणप खे ॻुझो रखियो पर अदाकारा खे मोकिलियल मैसेज वाज़े पढ़ी सघजनि था। हिन शख़्स अदाकारा खे सलाम करण बाद खेसि चयो त हुन अदाकारा खे लक्स स्टाइल एवार्ड्स में ॾिठो ऐं हाणे साणसि अकेलाईअ में मिलणु चाहे थो ऐं कुझु वक़्तु गुज़ारणु चाहे थो, इन लाइ हू वॾो मुआवज़ो ॾींदो। अदाकारा हुन शख़्स जा मैसेज शेयर कया ऐं खेसि ॾिनल पंहिंजो कावड़ वारो जवाब बि शेयर कयो। मरियम नफ़ीस उन शख़्स खे घटि वधि ॻाल्हाईंदे जवाब ॾिनो त खेसि पैदा कंदे संदसि माउ बि शर्मसार थी हूंदी ऐं हर औरत खे ख़रीद नथो करे सघिजे। अदाकारा उन्हनि मैसेजिस जा स्क्रीन शॉट शेयर कंदे माण्हुनि खे चयो त इहो सम्झणु घुर्जे त अदाकाराऊं तवाइफ़ूं न आहिनि हूंदियूं। अहिड़ी रीति अदाकारा हिक ॿिए इंस्टाग्राम अकाउंट जा स्क्रीन शॉट शेयर कंदे लिखियो त हू पाण खे तंग कंदड़ सभिनी माण्हुनि जे अकाउंट्स खे वाइखो करण जो इरादो रखे थी। मरियम नफ़ीस हिक टे इंस्टाग्राम अकाउंट जा स्क्रीन शॉट शेयर कया जंहिं पाण खे पाकिस्तानी मैगज़ीन जे तौर ते मुतारिफ़ करायो ऐं अदाकारा खे दुबईअ जी रियासत लाइ बोल्ड फोटोशूट करण जी आछ कई। अदाकारा उन अकाउंट जी आछ बि ठुकराए छॾी ऐं स्क्रीन शॉट शेयर कंदे लिखियो त लॻे थो सभिनी माण्हुनि खे इहो ई ब्लैकमेलिंग जो कमु आहे। तंहिं बाद अदाकारा इंस्टाग्राम ते इन हवाले सां मदाहनि जे सवालनि जा जवाब बि ॾिना जंहिंमें अदाकारा ॿुधायो त खेसि हिरासानी जा पैगाम मोकिलींदड़ माण्हुनि ऐं अकाउंट्स बाबति संदसि टीम पतो लॻाइण में मसरूफ़ आहे ऐं उन्हनि खे वाइखो करे रहंदासीं। हिक मदाह अदाकारा जी तारीफ़ कंदे लिखियो त अहिड़ा पैगाम रुॻो अदाकाराउनि खे न पर ॿियुनि औरतुनि खे बि मोकिलिया वेंदा आहिनि। मरियम नफ़ीस तारीफ़ कंदड़ मदाह जा थोरा मञा ऐं चयो त इन में को शक न आहे त सभिनी औरतुनि खे हिरासानीअ खे मुंहुं ॾियणो पवे थो।